असां तव्हां सां बहस करण नथा चाहियूं चाकर खान। तव्हां चङा आहियो। बाक़ी सावल खे मञाइण जी मां हिकु चकर कोशिश ज़रूर कंदुसि। जेकॾहिं ॻाल्हियुनि में नथो अचे ऐं झेड़ो थो वारे न, पोरेस चाकर खान तव्हां असांजे विच में न अचिजो। न न शेरल न, मां सावल खे अकेलो नथो छॾे सघां। जेकॾहिं तव्हां सावल सां झेड़ो वारियो, समझो चाकर खान सां झेड़ो वारियो। करोड़ रुपयो त का अहमियत ई न रखंदो हो ऐं उनजी समूरी मिल्कियत मां छा मूं 7-8 करोड़ बि न ठाहिया हूंदा। इन जे करे चवां थी त थोरो सोचे वठ। 1 करोड़ में इहो सौदो तुंहिंजे लाइ महांगो नाहे, पर हा, बाक़ी तुंहिंजे पुट जी समूरी ज़िंदगी सुठी गुज़रंदी। जॾहिं त तुंहिंजो पुटु असांजे साम्हूं साफ़ इक़रार करे चुको आहे। छा थो चई तूं? छा पोइ तूं इन ॻाल्हि जो इनकार कंदे? बाबा सीध या तूं बच्चे ते असली तो वेठो अथव न जबल जो जिन जाबिर वञी कुहीस अथई ताक़त। वञी से ॾेखारे त ॾींहं जा तारा। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।